Audio Jungle. Audio Jungle. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आऊं गुलाम अज़हर जोखियो नाले वाटर सप्लाई जो मुलाज़िम Audio Jungle. ऐं लाइट जे बारे में बहरान जेको आहे उन जे बारे में कुझु ॻाल्हाइणु चाहियां थो। असल मसइलो इहे कि मकलीअ खां वठी जुंगशाई जे नाले सां जुंगशाई फीडर लाइट जो हले थो, त जुंगशाई खे 3 कलाक या 4 कलाक लाइट ॾिनी वञे थी। उन जे दौरान गुलमंडा, गुजो ऐं तुर्की कॉलोनी जेकी मकलीअ ते ठहियलु आहे उनखे बि असांजी जुंगशाई फीडर में लाइट ॾिनी वञे थी। आया असांखे 4 कलाक 3 कलाक लाइट ॾिनी वञे थी। उन खां पोइ जो मुसलसल राति जो 2 बजे 2:30 बजे ताईं लाइट होॾां पुठियां जेके चोर वेठा आहिनि लाइट खे को बिल ॾियण लाइ तयारु न आहिनि। ॻोठनि जा ॻोठ चालू आहिनि। उन्हनि जा नाला हाणे आउं कोन थो खणां, उहो सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे, अमले खे बि ख़बर आहे। सम्झे, उन्हनि खे लाइट ॾिनी वञे थी। ऐं जीअं शहर जे नाले सां फीडर आहे ऐं कोस्तान जो इलाइक़ो आहे जेकी वाटर सप्लाई इन लाइट ते हले थी ऐं उन खे लाइट ॾिनी नथी वञे। 4 या 3 कलाक ॾिनी थी वञे, जंहिंमें 8 किलोमीटर 4 किलोमीटर लाइट खे पाणी पहुचण में टाइम लॻे थो। ऐं 8 किलोमीटर लाइन असांजी केजीए जी वाटर सप्लाई जी उतां जुंगशाई खां पंप हाउस खां परे आहे, जंहिंमें मुनो कलाक सिर्फ़ु लाइट जे अचण खां पोइ पाणी पहुचे थो। मुसलसल पाणी पहुचण खां पोइ हिते पब्लिक खे पाणी न मिलण जे करे उहे भरणु शुरू करे छॾनि था ऐं पाणी स्टॉक नथो थिए। ऐं 3 कलाक 4 कलाक खां पोइ लाइट वञी हली वाटर सप्लाई कंहिंखे बि पाणी सप्लाई नथी करे सघे। लिहाज़ा असीं इदारे खे ऐं हिते जे अवाम खे अपील था करियूं त महिरबानी करे अमी इदारे सां ताउन करियो, इदारो अवाम सां ताउन करे ऐं लाइट ॾिनी वञे, चोरी सिस्टम ख़तमु कयो वञे ताकी लाइट मुसलसल जुंगशाई जी हले या जुंगशाई जो फीडर अलॻि कयो वञे। गुज ऐं तुर्की कॉलोनी, गुलमंडा, बापड़ा, पंहिंजो खोसा काफ़ी एरिया आहिनि हिन जे अंदरि शामिल आहिनि। ख़ाली अमी जुंगशाई खे ॾियो त ॾिसो अव्हांखे पेमेंट बि मिले थी। हिते टावर आहिनि, हिते वाटर सप्लाइयूं आहिनि, सभु पेमेंट मिले थी। पर छो जुंगशाई वारनि खे ख़ुदा रा बि रहम करियो, उन्हनि ते उन्हनि जे बचनि ते रहम करियो। कोस्तान जी पट्टी आहे, हिते पाणी जो मसइलो आहे। महिरबानी करे अव्हां वापदार न थियो, अव्हां जन्नती थियो। वापदार न आहे या भंज आहे अवाम जे लाइ। तंहिंजे करे महिरबानी करे अव्हां रहम करियो असांजे बचनि ते, असां ते। अल्लाह हाफ़िज़।